जैकबाबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल की रिपोर्ट मुताबिक ज़िला जैकबाबाद के मीरपुर बुरड़ो भरसा ॻोठ मीर अरसला खान बंगलानी में पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट तरफा फैमिली हेल्थ मेलो मुनक़िद किया वियो, जिते औरतुनि ऐं ॿारनि जा माहिर डॉक्टर और जनरल फिजिशियन मौजूद हुआ। मेले में इलाके वासियों के मुफ्त इलाज और दवाउन से गॾु खानदानी मनसूबाबंदी, मलेर शुगर और टीबी टेस्ट फ्री में करे इलाके वासियों के सहूलत दी वही। उन मौके ते ज़िलाई ऑफिसर ज़ुल्फ़कार डेथे जो चवण हो त असां पट ते पयल इलाकन में हर महीने प्रोग्राम मुनक़िद करे मानुन की खिदमत कंदा आहियूं। वधिक मीडिया से ॻाल्हाईंदे तालका ऑफिसर गुलाम रसूल टावरी चयो त पॉपुलेशन सेक्रेटरी रेहान बलोच की हिदायतुनि ते तरक्की पज़ीर इलाकन में फैमिली हेल्थ मेलो मुनक़िद कराईंदा आहियूं, जिते ॻोठाणनि के डोर स्टेप सहूलत मुहैया कई वेंदी आहे। मेले में मुख़्तलिफ़ इदारनि पीपीएशाह, सरसो, हेल्थ डिपार्टमेंट और सोशल मेल मोबिलाइज़र वेलफेयर पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾींदा आहिनि। डॉक्टर रोज़ीना मंगी और डॉक्टर सईदा सोलंकी जो चवण हो त बहिरारी जे औरतुनि में मनसूबाबंदी के मैसेज ॾियण सां गॾोगॾु ॻोठाणनि में मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं आहिनि।